Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. My name is Mohammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Directory channel. असां पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे मुतलिक़ सिखंदासूं। प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा हूंदो आहे, इन जो ग्रामर में कहिड़ो किरदारु आहे ऐं इन खे असीं कहिड़े तरीक़े सां सोल्व करे सघूं था ऐं इन जा जेके सेंटेंस आहिनि उहे असीं इंग्लिश में कहिड़े फार्मूले सां ठाहे सघूं था। हिन वीडियो में वधण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त अगरि अव्हां असांजो हीउ चैनल अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो त हींअर असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ बेल वारे बटन ते क्लिक करियो ताकी जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे ऐं हिन वीडियो खे लाइक करणु न विसारिजो। प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ही ज़मान अहिड़े कम खे बयान लाइ ख़तमु ईंदो आहे जेकी माज़ी में शुरू थियो हुजे ऐं काफ़ी अरसो हले ऐं अञा बि हलंदड़ हुजे, यानी कि जेको प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस आहे हिन में असांखे उहा ख़बर पवे थी त को अहिड़ो ज़मानु आहे जंहिंमें यानी कि का अहिड़ी शइ जेको माज़ी में शुरू थियो हुजे उन खे कुझु अरसो बि थी चुको हुजे लेकिन अञा उहो कमु ख़तमु न थियो हुजे, अञा उहो कमु हलंदड़ हुजे। अहिड़े तरह जे जुमलनि खे, अहिड़ी तरह जे सेंटेंस खे असीं छा चवंदा आहियूं, प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस चवंदा आहियूं। हिन जी सिंधी में जेका सुञाणप आहे त सिंधी में सुञाणप इंजी आहे त कंहिं बि जुमिले जे आख़िर में रही रहियो आहे, रही रहिया आहिनि, रही रहियूं आहिनि वग़ैरह अचे त असां चवंदासीं हीअ छा जा जुमिला आहिनि, हीअ आहिनि प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जा जुमिला आहिनि। मिसाल, जीअं त आउं 2 सालनि खां यूट्यूब ते कमु करे रहियो आहियां। हिते अव्हां ॾिसी रहिया आहियो त आउं छा यूट्यूब ते 2 सालनि खां जेको आहे कमु करे रहियो आहियां, यानी कि अञा कमु करणु ख़तमु नाहे कयो आहे। अॼु खां 2 साल पहिरीं खां आउं हीउ जेको कमु शुरू कयो अञा इहो कमु हली रहियो आहे। हिते हीउ जेको जुमिलो आहे हीअ प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो आहे। इन खां अलावा आउं हिकु अव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में असां छा कंदा आहियूं, ज़मान खे इस्तेमालु कंदा आहियूं। बाक़ी जेके टेंस आहिनि हिननि में असीं वक़्त खे इस्तेमालु न कंदा आहियूं, लेकिन हिन में असां वक़्तु ॿुधाईंदा आहियूं त कॾहिं खां, केतिरे अरसे खां, यानी कि प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में असीं वक़्त खे बि डिस्क्राइब कंदा आहियूं। हिन जो जेको फार्मूलो आहे उहो इहा त सब्जेक्ट हैव बीन या हैज़ बीन, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट सिंस या फार प्लस टाइम पीरियड। हिन जो फार्मूलो आहे जंहिंमें असां सभ खां पहिरीं सब्जेक्ट ॾींदासीं, पोइ हैव बीन या हैज़ बीन ॾींदासीं, वर्ब जी फोर्थ फॉर्म इस्तेमालु कंदासीं, ऑब्जेक्ट, इन खां पोइ सिंस या फार इस्तेमालु करिणो आहे ऐं पोइ टाइम पीरियड इस्तेमालु करिणो आहे। हाणे अव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां त हैव बीन या हैज़ बीन किथे इस्तेमालु थींदो। हैव बीन जेको आहे अव्हां आई सां, हुई सां, यू सां, दे सां ऐं प्लूरल नेम सां इस्तेमालु करे सघो था। सब्जेक्ट में आई हुजे, वुई हुजे, यू हुजे, दे हुजे या प्लूरल नेम हुजे त अव्हां छा कंदा, हिते अव्हां इस्तेमालु कंदा हैव बीन। अच्छा, हैज़ बीन जेको आहे अव्हां ही सां, शी सां, इट सां या वरी सिंगुलर नेम सां इस्तेमालु करे सघो था। यूज़िस ऑफ सिंस और फार, सिंस या फार जो इस्तेमालु। सिंस असांखे ॿुधाए थो त हीउ जेको कमु आहे इहो कॾहिं खां स्टार्ट थियो आहे ऐं अञा ताईं हली रहियो आहे, लेकिन हीउ सिंस में असांखे मुकमल टाइम नथी ख़बर पवे, हिन में असांखे सिर्फ़ु कम जी स्टार्टिंग पॉइंट मिले थी। लाइक करियो मॉर्निंग, इवनिंग, मंथ्स, ईयर, डे, एम, पी एम, 1 2 3 ETC वग़ैरह। हीअ छा आहिनि, सिंस जा एग्ज़ाम्पल आहिनि। मिसाल, मॉर्निंग चवंदा आहियूं त को बि कमु असां सुबुह खां शुरू करे छॾियो। हाणे हिते असां टाइम कोन पिया ॿुधायूं त 9 बजे खां 8 लॻी 6 बजे, 8 लॻी 6 मिंट खां, हिते असां मुकमल टाइम कोन पिया ॿुधायूं, हिते सिर्फ़ु असीं ॿुधाए रहिया आहियूं त सुबुह खां या शाम खां। मंथ्स खां, को बि महीनो थी सघे थो, हिन में तारीख़ त असां कोन ॿुधाई, जनवरी खां, फेबरवरी खां, हिन में ॾिसो सिर्फ़ु मंथ जो नालो आहे, महीने जो नालो आहे, हिन में यानी कि मुकमल डिटेल न आहे। ईयर, साल खां, कीअं, साल 2006 खां, 2010 खां, को बि यानी कि हाणे ॾिसो हिते 2006 खां, हिते ॾिसो 2006 जे कहिड़े महीने कहिड़ी तारीख़ खां, हिते असांखे मुकमल मालूमात कोन पई ख़बर पवे, लेकिन असांखे पॉइंट पियो मिले त 2006 खां स्टार्ट कयोसीं। डे, ॾींहं खां, सूमर खां, हाणे सूमर जे कहिड़े घणे बजे खां इहो असांखे कान्हे ख़बर, सिर्फ़ु सूमर खां, AM खां या PM, 1 2 3, इहे एग्ज़ाम्पल आहिनि सिंस जा। वधीक हली असां हिननि खे सेंटेंस में कवर कंदासीं। फार जेको आहे हीअ असांखे टोटल टाइम ॿुधाए थो, त कीअं असांखे मुकमल टाइम ॿुधाए थो त हिन कमु कंदे असांखे केतिरो वक़्तु थी चुको आहे।
मिसाल 2 कलाक असांखे 2 कलाक थी चुका आहिनि, हीअ कमु कंदे असांखे घणा कलाक थी विया आहिनि, 2 कलाक थी चुका आहिनि। हिन में छा आहे, हिन में असांखे टोटल टाइम जी ख़बर पवे थी, लेकिन असांखे स्टार्ट पॉइंट जी ख़बर नथी पवे। हिते ॾिसो अव्हां त 2 बजे यानी कि 2 कलाकनि खां, हाणे 2 कलाक कहिड़ा, सुबुह वारा, शाम वारा, 2 बजे खां 3 बजे खां, इहो असांखे ख़बर कोन्हे। सिर्फ़ु असांखे एतिरी ख़बर आहे त हिन कमु कंदे असांखे 2 कलाक थिया आहिनि या 1 अगस्त खां। हिते ॾिसो मूंखे मुकमल टाइम पियो ॿुधाए त 1 अगस्त खां 30 डेज़ खां ETC 10। हिते ॾिसो ॾिसी रहिया आहियो त असांजो हिन में जेको आहे मिरपुर ख़ास में रही रहियो आहियां कॾहिं खां, 2010 खां। हिते ॾिसो 2010 खां मिरपुर ख़ास में रही रहियो आहियां, लेकिन हिते असीं सेंस कंहिं लाइ यूज़ कयोसीं त असांखे मुकमल टाइम जी ख़बर कोन्हे। हाणे 2010 जे कहिड़े महीने कहिड़ी तारीख़ खां इहो असांखे ख़बर न आहे। हिते छा आहे, ही हैज़ बीन लिविंग इन मिरपुर ख़ास फॉर 10 ईयर्स। हिते आहे हीअ असांखे ॿुधाए रहियो आहे त हीअ 10 सालनि खां रही रहियो आहे। हिन में असांखे स्टार्टिंग पॉइंट कोन्हे ख़बर 10 साल कहिड़े 10 सालनि खां, लेकिन असांखे मुकमल अरसो पियो ॿुधाए त आउं 10 सालनि खां रही रहियो आहियां। स्टार्ट कयूं था अफर्मेटिव खां। अफर्मेटिव जो फार्मूलो छा आहे, सब्जेक्ट हुजे हैव बीन या हैज़ बीन, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट सिंस फॉर टाइम पीरियड। एग्ज़ाम्पल आहे आई हैव बीन वॉचिंग TV सिंस मॉर्निंग। ऐं सुबुह खां TV ॾिसी रहियो आहियां। हिते ॾिसो त सिंस मॉर्निंग असां इन लाइ कयोसीं त सुबुह खां, हाणे सुबुह जो वक़्त जी त असांखे कोन्हे ख़बर त केतिरे बजे खां वठी असांखे केतिरो अरसो थी चुको आहे असां TV ॾिसी रहिया आहियूं, इहो असां हिते कोन ॿुधायो। हिते असां सिर्फ़ु ॻाल्हि कई आहे त आउं सुबुह खां ॾिसी रहियो आहियां। हिते असां टोटल टाइम जी ॻाल्हि न आहे कई। दे हैव बीन प्लेइंग क्रिकेट सिंस आफ्टरनून। हिते छा आहे, उहे क्रिकेट खेॾी रहिया आहिनि ॿिपारनि खां। हाणे हिते ॾिसो ॿिपारनि जा 2 बजे 1 बजे इहो असांखे कोन्हे ॿुधायो, लेकिन असांखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो आहे त हीअ आफ्टरनून खां जेको आहे क्रिकेट खेॾी रहियो आहे, इन लाइ असीं हिते सिंस खे इस्तेमालु कयोसीं। ही हैज़ बीन ड्राइविंग कार फॉर 2 आवर्स। हीअ 2 कलाकनि खां कार हलाए रहियो आहे। हिते असां मुकमल टाइम ॿुधायो आहे त 2 कलाक, 2 बजे हुजे हा पोइ असीं हिते सिंस ॾियूं। हाणे हिते मुकमल टाइम ॿुधायो त हीअ 2 कलाकनि खां हलाए रहियो आहे, त असीं हिते फार ॾिनोसीं। शी हैज़ बीन परफॉर्मिंग जॉब फॉर 5 ईयर्स। हिते ॾिसो हिते बि मुकमल टाइम ॿुधायो आहे त हीअ जेको आहे पंहिंजी जॉब खे परफॉर्म करे रही आहे केतिरे अरसे खां, 5 सालनि खां। मुकमल टाइम ॿुधायो त पूरा 5 सालनि खां। आई हैव बीन एडिटिंग वीडियो सिंस 2 PM। ऐं शाम जे 2 बजे खां जेको आहे वीडियो खे एडिट करे रहियो आहियां। हिते बि अव्हां ॾिसो त हिते सेंस असां इन लाइ ॾिनोसीं त 2 बजे खां। हाणे 2 बजे खां हिते मुकमल टाइम कोन पियो ॿुधायो 2 बजे खां, हिते असांखे टोटल टाइम कोन पियो ॿुधायो 2 बजे खां वठी हींअर ताईं केतिरो टाइम थियो इहो असांखे कोन्हे ख़बर, लेकिन हिन सिर्फ़ु स्टार्टिंग पॉइंट ॿुधाया त आउं 2 बजे खां जेको आहे सो वीडियो एडिट करे रहियो आहियां। नेगेटिव यानी कि नाकारी। इन जी जेका फॉर्मेशन आहे उहा सब्जेक्ट हैव नॉट बीन, हैज़ नॉट बीन, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट सिंस या फॉर, एंड देन टाइम पीरियड। हिन में बि जुमिला सेम ई हूंदा, सेम ई आहे, लेकिन अव्हांखे छा करणो आहे, हैव खां पोइ नॉट ॾेई पोइ बीन इस्तेमालु करणो आहे। बाक़ी जुमिलो ऐं बाक़ी जेको तरीक़ो आहे उहो सेम ई हूंदो। असां हीअ सेंटेंस सेम इन लाइ ॾिना आहिनि त अव्हां हितां थी सघे त जेतिरो थी सघे सम्झण जी कोशिशि करो। असांखे छा सम्झणो आहे, सिर्फ़ु इहो सम्झणो आहे त फार्मूलो कीअं इस्तेमालु थिए थो ऐं जेके आहिनि असां प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जा जुमिला कहिड़े तरीक़े सां ठाहे सघूं था। बाक़ी हाणे अव्हां ते डिपेंड करे थो त जंहिं हिसाब जा बि सेंटेंस अव्हां ठाहियो। जीअं नेगेटिव में असांखे कुझु एग्ज़ाम्पल ॾिना आहिनि, आई हैव नॉट बीन वॉचिंग TV सिंस मॉर्निंग। ऐं सुबुह खां वठी TV न ॾिसी रहियो आहियां। दे हैव नॉट बीन प्लेइंग क्रिकेट सिंस आफ्टरनून। हिते बि ॾिसो सेम ई सेंटेंस आहिनि। हाणे जी माना सिर्फ़ु नाकारी में ईंदी त पहिरीं असांजी माना छा निकिरे रही हुई त आउं सुबुह खां TV ॾिसी रहियो आहियां, लेकिन हाणे माना निकिरे पई त आउं सुबुह खां TV न ॾिसी रहियो आहियां। सवालिया यानी इंट्रोगेटिव। इन जी जेका फॉर्मेशन आहे इहो आहे त सभ खां पहिरीं हैव या हैज़ इस्तेमालु कंदासीं, पोइ सब्जेक्ट, पोइ बीन, पोइ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, पोइ ऑब्जेक्ट सिंस या फॉर, एंड देन टाइम पीरियड लास्ट इन द लास्ट क्वेश्चन मार्क। इन जा बि मिसाल सेम ई हूंदा, लेकिन हाणे असां छा कयोसीं, सभ खां पहिरीं असीं हैव ॾींदासीं, पोइ सब्जेक्ट, पोइ बीन। सभ खां पहिरीं असांखे छा ॾियणो आहे, हैव। अगरि सब्जेक्ट में आई हुजे, वुई हुजे, दे हुजे त असांखे हैव ॾियणो आहे। अगरि सब्जेक्ट में वुई हुजे, ही हुजे, शी हुजे, असांखे छा ॾियणो आहे, हैज़। हैव आई बीन वॉचिंग TV
वॉचिंग टीवी सिंस मॉर्निंग। हिते हाणे हिन जी माना छा निकिरी रही आहे, छाऊं सुबुह खां टीवी ॾिसी रहियो आहियां। हिते ही क्वेश्चन थी वियो, सवाल थी वियो। उमेद करां थो तव्हांखे हीअ वीडियो क्लियरली सम्झ अची वई हूंदी। अगरि तव्हांखे हिन वीडियो में को बि डिफ़िकल्टी हुजे या तव्हांखे का ॻाल्हि सम्झ न आई हुजे त असांखे हेठि कमेंट करे सघो था। इंशाल्लाह हाणे असां नेक्स्ट वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।